रिपोर्ट नबी बख्श सोलंकी सिंध प्रेस क्लब रानीपुर गवर्नमेंट बॉयज एलिमेंट्री स्कूल जानमुंद वनडेर में शानदार सकाफती प्रोग्राम मुनक़िद किया। शागिर्दनि पारां सकाफती टेबलोज़ इस्लाही मज़ाया खाका पेश किया विया ऐं सिंधी सकाफ़त मुतअल्लिक़ तक़रीरूं पेश करे सामईन खां ख़ूब दाद वसूल कयो। इन मौक़े ते कामयाब शागिर्दनि ऐं स्कूल जे MHM मैडम रुखसाना सुमरो, उस्ताद हैदर अली उमरानी, उस्ताद अली अहमद सहतो, उस्ताद अयाज अली मंगरियो हथा शागिर्दनि में इनाम तक़सीम किया विया। सकाफ़ती प्रोग्राम के मैडम रुखसाना सुमरो सीनियर उस्ताद हैदर अली उमरानी चयो त जिन क़ौमुनि जी सकाफ़त ऐं ॿोली ज़िंदा हूंदी आहे उहे क़ौमूं दुनिया में वॾी हैसियत रखंदियूं आहिनि। सिंधी सकाफ़त इंसान जी इर्तिक़ा खां वठी अॼु ताईं पंहिंजी अलॻि सुञाणप रखे थी। असांजी सिंधी सकाफ़त में सुहिणे लिबास सां गॾु अमन भाईचारे जो दर्स मिले थो। तक़रीब में शागिर्द क़ौमी गीतनि ते रक़्स करे प्रोग्राम खे चार चंड लॻाए छॾिया। मुझी तकरीर जो उन्वान सिंधी शख्सियत है। आम पंहिंजी तकरीर जो आगाज़ इन पेट ना कंदसि। अच तोखे बस सिंध कहिड़ी आस में सूंह बे आस रहान बे आ सिंध मौतन जो महरान बे आस में चाहत जी चांडान बे आ सिंध मोहब्बत जी